बाडर शहर के मोहल्ले दरगाह शरीफ में मोबाइल दुकान तां चोरी के शक में गिरफ्तार गोपांग बिरादरी के नौजवानों की आज़ादी लाए गोपांग बिरादरी के औरतुन मर्दन गलजी पुलिस के खिलाफ बाडर पुलिस स्टेशन के सामू टायरन के बायुन एहतजाजी मुजाहरो किया। इतने मुजाहिरीन पारां हथन में पाक किताब खड़ी पुलिस खिलाफ एहतजाजी मुजाहरो करे सख्त नारेबाजी कई वही और मौके पर एहतजाज कंदड़ नज़ीर गोपांग रसूल बश गोपांग मसमात नसीम खातून मसमात बचल खातून साहिब नाडो दाईंदे चयो त कुछ ॾींहं पहिरियां मोहल्ले दरगाह शरीफ मां सिकंदर कांदड़े जी मोबाइल जे दुकान तां थियल चोरी की वारदात ते जंहिंखां पोइ मुतासिर ॻोठाणनि ऐं पुलिस खोजी कुता घुराया जेकी कुता असांजे पाड़े में असांजे नज़ीर गोपांग जे घर अॻियां अची वेही रहिया जंहिं बाडर पुलिस असांजे नौजवान के गिरफ्तार करे थाणे ते वठी आई है जिन खे आज़ाद किया वञे त ओॾां बाडर पुलिस के SHO शाहिद मेमण फोन ते ॻाल्हाईंदे चयो त खोजी कुतनि जी मदद सां असां हिननि जे घरां शक जे बुनियाद ते 2 माण्हुनि जूं गिरफ़्तारियूं कयूं आहिनि। असां जांच करे रहिया आहियूं अगरि ही बेगुनाह निकिता त हिननि खे बाइज़त बरी कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।